ज़्यादा सुनानी नहीं ना उन्हें। हाँ बहुत बद इतने तो क्या कोड़े कल के भाई बिहार जाल मोटरसाइकिल कारे होने हाँ नहीं घना पैसा बता तो 4000 4000 हाँ घना मानो है पंजा कार्ड वरते पंजा कार्ड है हाँ काते केड़ी ऑफिस में इतने इन ऑफिस में सर्वे वाले सर्वे से बेनजीर ऑफिस आवा बेनजीर ऑफिस में अच्छा तो के छा चऊं था आगे जो बेफारम ना जो मुझे मसला मा करे तो वेरीफाई अच्छा ठीक है नाज़रीन अफ़सोस असां चवणो पवे तो त जाॾे ॾिसूं था त बस ज़ुल्म ई ज़ुल्म आहे बस करप्शन ई करप्शन आहे बस पैसो ई पैसो आहे बस पैसो खपे पोइ भली ईमान वञे कंहिंसां नाजाइज़ी थिए ज़ुल्म थिए कंहिंजी हक़ तलफ़ी थिए उन सां को सरोकार माण्हूअ जो न आहे बस माण्हूअ जो इहो ई मक़सदु वञी रहिजी वियो आहे त बस पैसा खपनि अलाही छा थी वियो आहे माण्हुनि खे अलाही कहिड़ी बीमारी वकोड़े वई आहे माण्हुनि खे पैसनि जी या लालच जी ये बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारा त इहे त वरी सफ़ा लाहे पाए बीठा आहिनि ऐं इन्हनि खां को पुछण वारो ई कोन्हे को ये डायनामिक सर्वे जेके सेंटर खोलिया विया आहिनि असांजे तालुके गड़ियासीन में जो जेको सेंटर आहे उहो गड़ियासीन में खोलियो वियो आहे हिते परे परे खां माण्हू तालुके गड़ियासीन जा ॻोठनि खां वस्तियुनि वाहणनि खां सर्दीअ में वीचारा चिंचियूं कराए अलाही कीअं उते पहुचनि था ऐं उनखां पोइ उते जेके उन्हनि सां वेदन कई वञे थी ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हेरासमेंट कई वञे थी ऐं पैसा ॾियण ते माण्हुनि खे मजबूर कयो वञे थो ऐं उन्हनि खां आख़िरकार पैसा रिकवर था कया वञनि ऐं पैसा रिकवर करण खां पोइ जेके उन्हनि खां फ़ी टोकन जो 1000 रुपयो वठनि था त उनखां पोइ बि उन्हनि जो को कम बि नथा कनि त आख़िर आहे को इन्हनि जी का कन माट करण वारो को इन्हनि खे गिचिन खां पकियण वारो को इन्हनि खे जो क़िबलो दुरुस्त करण वारो मूंखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त इहे जेके गड़ियासीन में जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो सेंटर आहे जिते जेके माण्हू इहो सेंटर उन्हनि ग़रीबनि जे लाइ मुक़ररु कयो वियो आहे त जेके ग़रीब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा न हासिल करे सघिया आहिनि सर्वे खां रहिजी विया आहिनि त उहे माण्हू वञी उते ऑफिस में पंहिंजो ख़ानदान जो इंदिराज कराइनि ऐं पंहिंजो फार्म उते भरनि ऐं उते माना फार्म भरण जे हिकु त माण्हू वञी उते वञनि था हिकु अलाही कहिड़ियूं तकलीफ़ां कटे नियाणियूं निमाणियूं वीचारियूं के माज़ूर के पोड़ियूं पर उते वञण खां पोइ जेको आहे उते उन्हनि सां जेके क़िस्म जो वर्ताव कयो थो वञे त इहो त इंतिहाई माना इहे बेशुनासी वारो वर्ताव कयो थो वञे त इहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारा जेके डिवाइस होल्डर आहिनि उन्हनि त हिते लुट मार अलॻि सां शुरू कई आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु दाएं कूके बीठा आहियूं पर को बि उन्हनि खे को माना को नोटिस नथो वठे ऐं उनखां पोइ वरी इहे जेके आहिनि ॿिले वांगुरु वरी अलॻि सां ताड़ियूं वेठा ऐं हिननि हिते हिकिड़ो बाक़ाइदे शेड्यूल बि माना आवेज़ा कयो आहे भित ते लॻो पियो आहे त जेके यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ ॾींहं मुक़ररु थियल आहिनि पर उनजे बावजूद बि उन ते टके जो अमल नथा कनि ऐं जेके माण्हू उते वञनि था त उन्हनि खां मुख़्तलिफ़ हरबनि सां जेके आहिनि उहे पैसा रिकवर कनि था पैसा रिकवर करण खां पोइ बि जेके आहिनि उहो उन्हनि खे दरपदर कनि था हाणे मूंखे ॿुधायो त इहो जेको आहे त इन्हनि सां पुॼंदो केरु हिते असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना जेको आहे त पुलिस जे ख़िलाफ़ु त वावेल आहे त माना हीअ जेके आहिनि ईअं था कनि माण्हुनि खे फुरनि था लुटनि था ॿधनि था पर नाज़रीन माना पुलिस खां वधीक हिते बिला ऐं ज़ालिम जेके आहिनि हर इदारे में वेठा आहिनि ऐं इन्हनि खे माना एॾो शुरूआ कयो वियो आहे त जेको जाताऊं अचे थो त बसि लुटियूं खायूं पियूं वेठो आहे ॼण झंग में था रहूं अलाए असांजे मुल्क पाकिस्तान में तब्दीली ईंदी अलाए कोन ईंदी हे इलेक्शन बि हिकिड़ो ढोंग ई आहे इलेक्शन जे थ्रू बि माना के चङा माण्हू कोन था ईंदे नज़र अचनि अलाह करे को अहिड़ो को माण्हू अचे या अहिड़ी का तब्दीली अचे या अहिड़ो को सिस्टम माना जेको आहे त ठहे जंहिंसां ग़रीब को सुख जो साहु खणे बाक़ी हिते त हर माण्हू बसि ग़रीब खे निपोण निचोड़ण लाइ ई वेठो आहे बसि